जी नाज़रीन, आगाह की अवां खे अहम ख़बर है। कराची में कुरंगी काज़वे ते फुरकंदड़ गिरोह जा गिरफ़्तार जवाबदार अदालत में पेश किया विया आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि में मोहम्मद ख़ालिद ऐं नवीद हुसैन शामिल आहिनि। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे अदालती रिमांड ते जेलूं माणे छॾियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया, अदालत ईंदड़ ॿुधणी ते जांच ऑफिसर खां केस जो चालान तलब करे वरितो आहे। कराची में अवां खे आगाह कयूं पिया, कुरंगी काज़वे ते फुरकंदड़ गिरोह जा गिरफ़्तार जवाबदार अदालत में पेश किया विया आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि में मोहम्मद ख़ालिद ऐं नवीद हुसैन शामिल आहिनि। तफ़सील वठंदासीं कराची मां महताब शर खां। महताब, आगाह कजो। जी बिल्कुल, बिशारत तव्हांखे ॿुधायां त कुरंगी में दौरान जवाबदारनि खे अदालत में पेश कयो। जेके जवाबदार गिरफ़्तार थियल आहे उनखे मोहम्मद ख़ालिद ऐं नवीद हुसैन शामिल आहिनि। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे जुडिशियल मजिस्ट्रेट रिमांड लाइ मोकिले छॾियो आहे। अदालत ईंदड़ ॿुधी जांच ऑफिसर खे केस खे जेको चालान आहे उहो तलब करण जो जेको हुकुम ॾेई छॾियो आहे। कुरंगी काज़वे जेके हथियारबंदनि जे शहर में फुर कई, जंहिंमें जांच ऑफिसर गुल मोहम्मद जेको जेके चालान जमा करायो उनखे अदालत में पेश कयो, जंहिंमें सब इंस्पेक्टर गुल मोहम्मद ॿुधायो आहे त हिन वक़्त ताईं जेके 10 जवाबदार फरार आहिनि, जिन खे गिरफ़्तार कयो पियो वञे। जांच ऑफिसर गुल मोहम्मद ॿुधायो आहे त गिरफ़्तार जवाबदार कुरंगी ज़िले ऐं मलीर जे जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके वारदातूं कयो इंकिशाफ कयो ऐं वधीक जांच लाइ जेको रिमांड लाइ जेको तलब करे वरितो आहे। जेके हिनखे रिमांड लाइ आहिनि, जेके रोबोस जवाबदारनि खे जेकी ॻोल्हा जारी आहे, उनखे मुख़्तलिफ़ हंधनि ते छापाया पिया आहिनि। जेके जवाबदार जेके गिरफ़्तार थियनि उन्हनि केतिरनि ई हंधनि ते कराची में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके वारदातुनि में मुलविस आहिनि, इहो ॾोह कया आहिनि। जी ठीकु आहे महताब, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।